पंहिंजे में हथ पराए में अखियूं। ही भी हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु ऐं माना कुझु हिन तरह आहे त लालची ऐं मतिलबु परस्त इंसान कॾहिं ॿिए जो भलो कोन चाहींदो आहे। भले हुन वटि पंहिंजो सभु कुझु मौजूदु छो न हुजे, धन हुजे, दौलत हुजे, माल हुजे, पर पोइ बि उनजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त कीअं बि करे ॿियनि जो माल पॿाए ऐं हथु करे ऐं उन मां फ़ाइदो हासिलु करे। उन लाइ चयो अथनि त पंहिंजी में हथ पराए में अखियूं। पंहिंजी अखि जी पिची कंहिंखे बि ॾिसण में कोन अचे। मज़कूरा पहाके में सम्झायो वियो आहे त पंहिंजी ग़लती कंहिंखे बि ॾिसण में कोन ईंदी आहे, न ई महसूसु थींदी आहे। हक़ीक़त में इंसानु ग़लती जो घरु आहे ऐं ग़लती सलती हर माण्हू खां ससर थी वेंदी आहे ऐं माण्हू खे पंहिंजी भुल चुक ऐं ग़लती तस्लीम करणु घुरिजे, छो त इंसानु ग़लतियुनि मां ई सिखी अॻिते वधंदो आहे। पंहिंजी ॿारजे पंहिंजी चाढ़जे। ही बि हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त माण्हू खे पंहिंजो पाण ते भाड़णु घुरिजे। माना हिन में सेल्फ कॉन्फिडेंस जो चयो वियो आहे त माण्हू खे पंहिंजो पाण ते भाड़णु घुरिजे, न को ॿियनि ते। माना पंहिंजो संहिंजो हूंदो आहे। पंहिंजे घर में टांडो ॿारिजे ऐं उन ते घर जो खाधो पचाइजे ऐं ॿियनि खां घुरण खां पासो करणु घुरिजे। पढ़ी पाण न ॼाणे ॾोह ॾे खुथा ॿिनि खे। ही बि पहाको आहे जंहिंमें कुझु हिन तरह सम्झायो वियो आहे त केतिरनि ई माण्हुनि जी पढ़ण में दिलि कोन लॻंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ बहाना पिया कंदा आहिनि त न पढ़ूं ऐं पोइ वरी उस्ताद जो ॾोह कंदा आहिनि त मैं उस्ताद पढ़ाए कोन थो, उस्ताद सही कोन थो पढ़ाए, उस्ताद दड़का थो ॾे। इहे काफ़ी सारियूं इहे ॻाल्हियूं शागिर्दनि जे वाता ॿुधण में ईंदियूं आहिनि। मतिलबु पंहिंजी ग़लती ॿियनि जे कंध में विझणु। पढ़णिया कोन आहियूं यानी थिया आहियूं। ही बि पहाको आहे ऐं हिन में दुनिया जी उथी वेठी ॾांहुं इशारो कयल आहे। को तजुर्बेकार माण्हू के अलण ऐं ना तजुर्बेकार खे सम्झाइण लाइ चवे थो त जंहिं तोड़ेक मज़कूरा कमु मूं कयो नाहे, पर उहो थींदे ॾिठो ज़रूरु अथमि। पैसे सां न नानी साब नानी। ही बि पहाको आहे। मतिलबु पैसो इंसान में लोभ लालच पैदा कंदो आहे। काफ़ी सारा अणथियाणा कम बि पैसे सबबु थी वेंदा आहिनि। पैसे वारे माण्हू खे हर को पाण न छिकण जी कोशिशि कंदो आहे ऐं हर को उनजे वेझो थियण जी कोशिशि कंदो आहे ऐं इंसानु पैसे जी लालच में अची रिश्ता न बि हूंदे उन्हनि सां रिश्ता जोड़ण ऐं ॻंढण जी कोशिशि कंदो आहे त मन को उन मां फ़ाइदो थिए। परे जो गुल सुरो थींदो आहे। मतिलबु त रोज़ मिलण में कॾहिं कॾहिं मिलण जे ऐं मुलाक़ात करण में वॾो फ़र्क़ु थिए थो ऐं उहा कशिश ऐं उहा छिक न रहंदी आहे जेका कॾहिं कॾहिं मिलण में हूंदी आहे। पराए घरां अलाह जे दरां। ही बि पहाको आहे। मतिलबु त ॿिए हंधा मिले त चङूं, ॿिए मां कुझु निकिरे वरे सरे त चङूं। किन माण्हुनि जी आदत हूंदी आहे त ॿियनि मां कुझु कढिजे त सुठो, हालांकि उन्हनि वटि पंहिंजो सभु कुझु हूंदो आहे ऐं ख़ुदा जी ॾिनल हर नेमत हूंदी आहे, पोइ बि ईअं कंदा आहिनि त पंहिंजो बचाइजे, हरू भरू कंजूसी ऐं ॿियनि जी माल में अखि विझंदा आहिनि त ॿ टे रुपया इन मां निकिता सुठो, चांहि जो कोपो पान इन मां निकितो सुठो। परे मुड़ुस जी कुठी हिलाल आहे। ही बि पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह थी सघे थो त पोढ़ो या वॾी उमिरि वारो माण्हू नौजवान ऐं नंढनि खां तजुर्बे में सरस हूंदो आहे ऐं उन खां को बि फ़ैसिलो या कंहिं बि कम जो निबेरो कराए सघिजे थो। ऐं ॿी माना हीअ आहे त बालिग या वॾो माण्हू ई को बि जानवर या पखी इलाज करे सघे थो, पर अण बालिग नथो करे सघे। इन करे ई चवंदा आहिनि त परे मुड़ुस जी कुठी हिलाल आहे।